अस्सलामुअलैकुम में रहा टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। इलेक्शन कमीशन असासन जा तफ़सील जमा न कराइण ते क़ौमी सूबाई असेंबलियुनि ऐं सेनेट जे 159 मेंबरनि जी मेंबरशिप मुअत्तल करे छॾी। क़ौमी असेंबलीअ जा 32, पंजाब असेंबलीअ जा 50 ऐं सिंध असेंबलीअ जा 33 मेंबर शामिल। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अख्तर मेंगल, महरीन भुट्टो, सायरा तारड़, सैयद अली मूसा गीलानी, सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी ऐं ॿियनि जी मेंबरशिप मुअत्तल कई वई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो मस्बत आगाज़। 100 इंडेक्स में 1850 पॉइंटुनि खां वधीक जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,83,000 पॉइंटुनि जी सतह खां वधी वियो। वफ़ाक़ी गरू वज़ीर ऐं वज़ीर आला बलोचिस्तान पारां FC हेडक्वार्टर बलोचिस्तान जो दौरो। शहीदनि जे यादगार ते हाज़िरी भरी, गुलदस्तो रखियो, शहीदनि खे भेटा पेश कई। फ़ौज जी तरबियत, ऑपरेशनल तयारियुनि ऐं पेशवरानी सलाहियतुनि बाबति ब्रीफिंग। गरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त FC जा जवान बहादुरी सां दहशतगर्दी जो ख़ात्मो आणे रहिया आहिनि। सलामती काउंसिल में ईरान जी सूरतहाल ते बहस। रूस ऐं चीन पारां अमरीका जे इम्कानी कार्रवाई जी मुखालिफ़त। पाकिस्तान पारां सफ़ारतकारी ते ज़ोर। अमरीकी नुमाइंदे जो चवणु आहे त सदर ट्रंप अमल ते यकीन रखे थो। ईरान बाबति समूरा ऑप्शन खुलियल रखिया आहिनि। ईरान जे बहादुर अवाम सां गॾु आहियूं, हुकूमत कमज़ोर थी वई आहे। ईरानी नुमाइंदे ख़िताब कंदे चयो त छिकताण या टकराव नथा चाहियूं, पर अगराई जो भरपूर जवाब ॾींदासीं। रूसी नुमाइंदे चयो आहे त सलामती काउंसिल जो इजलास सर्कस खां वधीक कुझु बि न आहे। अमरीकी कार्रवाई सां ख़ितो वधीक बहरान जो शिकार थींदो। चीनी नुमाइंदे पंहिंजे ख़िताब में चयो आहे त अमरीका ईरान ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल जी कोशिश न करे। पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिखार ख़िताब कंदे चयो त कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ अगराई गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे ख़िलाफ़ आहे। ईरान मसइलो सफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि ज़रिए हल थियणु घुरिजे। KPK में अॼु गजगोड़ सां बरसात जो इम्कान। 23 जनवरी ताईं सूबे में वक़्फ़े सां वसकारे ऐं बर्फ़बारी जी अॻकथी। पहाड़ी इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग ऐं बर्फ़ानी छिपूं किरण जो ख़तरो।